तव्हांखे मीरपुरखास मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी पारां एहतजाजी रैली कढी वई आहे। जना रोड खां मेन पोस्ट ऑफिस चौक ताईं सिंध यूनाइटेड पार्टी के चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह जी अॻवानी में रैली निकिती, जेका मुज़ाहरे में तब्दील थी वई। मुज़ाहरे के खिताब कंदे सैयद जलाल महमूद शाह चयो त सिंध में वधंदड़ पाणी जी खोट सिंध के 60% जूं ज़मीनूं बंजर बनाए छॾियूं आहिनि ऐं सिंध जे पाणीअ ते धाड़ा हणी डैम ठाहिण जा मनसूबा जोड़िया पिया वञनि ऐं बहितर सिंध के बंजर बनायो वेंदो। हिन चयो त सिंध जा माण्हू लॾ प्लान करण ते मजबूर आहिनि। सिंध में वधंदड़ इंतिहा पसंदी उरूज ते आहे। मौजूदु हुकूमत डैम ठाहिण लाइ जेको चंदो गॾु कयो आहे उन खां वधीक इश्तिहारनि ते ख़र्च कयो वियो आहे। इहो पैसो मुल्क जे ॾुतल आवाम ते ख़र्च करणु घुरिजे हा, पर सरकार आवाम मथां टैक्स मड़े वेतर गुरबत में धिके छॾियो आहे। जिसकम बशीर ख़ान जे अॻवान दीदा शाम चयो त सिंधु ते सिर्फ़ु सिंधियुनि माण्हुनि जो हक़ आहे ऐं सिंध जे माण्हुनि खां सवाइ को बि डैम न ठहंदो। जिस्म अॻवान रियाज़ चांडियो चयो त पाकिस्तान जे हुक्मराननि खे सिर्फ़ु सिंध दुश्मन मनसूबा छो? पाकिस्तान में सिर्फ़ु पंजाब आहे, सिंध न आहे। हिन चयो त सिंध जो चौथों वॾो शहर अॼु बि तबाही किनारे ते पहुची चुको आहे, लेकिन उन तरफ़ हुक्मराननि जी का बि नज़र न पई पवे। मुज़ाहिरे खे जीअं सिंध क़ौमी मुआज़ जे चेयरमैन ख़ालिक जूने जो अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान समेत ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो।